असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। मेहड़ तालके में सिंधु दरिया में पानी जी लाॻीतो चाढ़ बरक़रार आहे। पानी कच्छ जे केतिरनि ॻोठनि खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो आहे। सोना बिंडी वारे इलाइक़े ॻोठ धणी बख़्श फ़कीर चांडियो खां ज़मीनदारी बंदि टुटी पियो आहे। पाणी केतिरनि ई ॻोठनि खे क्रॉस कंदो तिरनि जे फसल खे ॿोड़े छॾियो आहे। अहम ख़बर आहे, मेहड़ खां मेहड़ तालके में सिंधु दरिया में पाणीअ जी लाॻीतो चाढ़ बरक़रार आहे। पाणी कच्छ जे केतिरनि ॻोठनि खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो आहे। सोना बिंडी वारे इलाइक़े ॻोठ धणी बख़्श फ़कीर चांडियो खां ज़मीनदारी बंदि टुटी पियो आहे। पाणीअ केतिरनि ई ॻोठनि खे क्रॉस कंदो तिरनि जे फसल खे ॿोड़े छॾियो आहे। मेहड़ तालके में सिंधु दरिया में पाणीअ जी लाॻीतो चाढ़ बरक़रार आहे, जॾहिं त पाणीअ कच्छ जे केतिरनि ॻोठनि खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो आहे। सोना बिंडी वारे इलाइक़े ॻोठ धणी बख़्श फ़कीर चांडियो खां ज़मीनदारी बंदि टुटी पियो आहे। पाणीअ केतिरनि ई ॻोठनि खे क्रॉस कंदो तिरनि जे फसल खे ॿोड़े छॾियो आहे। मेहड़ तालके में सिंधु दरिया में पाणीअ जी लाॻीतो चाढ़ बरक़रार आहे, जॾहिं त पाणीअ कच्छ जे केतिरनि ई ॻोठनि खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो आहे। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। मेहड़ तालके में सिंधु दरिया में पाणी जी लाॻीतो चाढ़ बरक़रार आहे। पाणी कच्छ जे केतिरनि ई ॻोठनि खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो। सोना बिंडी वारे इलाइक़े ॻोठ धणी बख़्श फ़कीर चांडियो खां ज़मीनदारी बंदि टुटी पियो आहे। पाणी केतिरनि ई ॻोठनि खे क्रॉस कंदो तिरनि जे फसल खे ॿोड़े छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं मेहड़ मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़हीर अब्बास खां। जी ज़हीर अब्बास, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मेहड़ तलका खां गुजरंदड़ सिंधु दरिया में पानी की मुसलसल चाढ़ बरक़रार। कच्छ जे केतिरनि ई ॻोठनि खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो। सोना बिंडी वारे इलाइक़े दरियाई बंद जे ॻोठ धणी बख़्श फ़कीर चांडियो खां ज़मीनदारी बंदि भॼी पियो। पाणी केतिरनि ई ॻोठनि खे क्रॉस कंदो तिरनि जे बीठल फसल खे ॿोड़े छॾियो। ॻोठ वाहिद बख़्श चांडियो, धणी बख़्श फ़कीर, रेस गुलाम कादिर चांडियो, गनी चांडियो, मौलवी ॻोठ हज़ारे एकड़ बीठल तिरनि जो फसल, देह मंसी, देह कलोड़ाबाद वन, सोना बिंडी, भंडमाड़ी गए तिरनि जा फसल ऐं ॻोठ पाणी हेठि अची विया। हिन ज़मीनदारी बंद खे 12 ॾींहंनि खां मुख़्तलिफ़ जायुनि तां ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत मज़बूत कंदा रहिया, पर बंद ते दरियाई पाणी जी चाढ़ सबबि ज़मीनदारी बंद ते दबाव वधी वियो। ॻोठ धणी बख़्श चांडियो खां 20 फुट गारो लॻो, जेको ॾिसंदे ॾिसंदे ॻोठनि तरफ़ वधंदो 1.25 एकड़ तिरनि जो फसल ॿोड़ींदो भंडमाड़ी तरफ़ वधंदो रहियो। हिन वक़्तु पाणी भंडमाड़ी बंद ते दबाव वारी सूरतहाल क़ाइमु आहे। ॿिए तरफ़ मुतासिर ॻोठाणा खुलियल आसमान हेठां बंदनि ते वेठल आहिनि। जी वरी महिरबानी ज़हीर अपडेट करण लाइ। अहम ख़बर आहे, सिंधु दरिया में चाढ़ अचण खां पोइ कंडियारो जो कचो मुकमल तौरु पाणी हेठि अची वियो आहे। 12 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। मुख़्तलिफ़ ॻोठनि जो कंडियारो शहर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। तमाई एकड़नि ते बीठल फसल ऐं लीमन जा बाग़ पाणी हेठि अची विया। मुतासिर ॻोठनि में ॿेड़ियूं हलण लॻियूं। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंधु दरिया में चाढ़ खां पोइ कंडियारो जो कचो मुकमल तौरु पाणी हेठि अची वियो। 12 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। मुख़्तलिफ़ ॻोठनि जो कंडियारो शहर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। सवई एकड़नि ते बीठल फसल ऐं लीमन जा बाग़ पाणी हेठि अची विया आहिनि। मुतासिर ॻोठनि में ॿेड़ियूं हलण लॻियूं आहिनि। अहम ख़बर आहे, सिंधु दरिया में चाढ़ अचण खां पोइ कंडियारो जो कचो मुकमल तौरु पाणी हेठि अची वियो आहे। ॻोठाणा ॿेड़ियुनि में हलण लॻा आहिनि। 12 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे कंडियारो मां गुलाम शबीर मल्हा। जी गुलाम शबीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही सिंधु दरिया में मुसलसल चाढ़ बाद जो कंडियारो जो कच्चे वारो इलाइक़ो मुकमल तौर ते पाणी हेठि अची वियो आहे। 10 खां 15 ॻोठ जेका आहिनि सो मुकमल पाणी जे घेरे में आहिनि, जंहिं सबबि जेको आहे सो ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे, जिते जेको आहे सो जाम तरफ़ ॿेड़ियुनि ज़रिए थी रहिया आहे। उन खां अलावा जेको आहे सो हज़ारे एकड़नि ते बीठल तिर, जूअर, वणनि जा फसल ऐं जेको आहे सो बाग़ात जेको आहे सो पाणी जे हेठि अची विया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त जेको आहे सो काफ़ी ॾींहंनि खां वठी जेको आहे असां पाणीअ में फाथल आहियूं, पर इंतिज़ामिया हिन वक़्त ताईं जेको आहे सो असां सां राब्तो न कयो आहे, न असां वटि जेको आहे सो को चूंडियल नुमाइंदो पहुतो आहे। ही बेयारो मददगार जेको आहे सो हुते वेठल आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शबीर अपडेट करण लाइ।